बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों खंडूअ जे भर में असांजो दोस्त आहे डॉक्टर यारमंद खोसो। उन जी ज़मीन ते उनजो जेको आहे सो फर्ज़ंद असां मौजूदु आहे। पाण ही डॉक्टर आहिनि ऐं हाला वारे हॉस्पिटल में उन जी ज़मीन ते मौजूदु आहियूं शाम जे पहर में। ऐं हिते इन्हनि जेका वैरायटी लॻल आहे काटन जी, उहा लॻल आहे किर्स 682 जेका CCRI सखंड वारनि जी वैरायटी आहे। ऐं हीट टॉलरेंस बहितरीनु वैरायटी, जर्मिनेशन बहितरीनु थी विया। पर ही छाजो जेको फैमिली आहे सॼी आहे डॉक्टर माण्हुनि जा, उन करे हिननि जेको आहे बनी ते उन हिसाब सां केयर कोन कई आहे। त डॉक्टर साहब तव्हां ॿुधायो त जेको आहे तव्हांजो तजुर्बो शायदि कोन्हे वणनि ते। वण कहानी है, लेकिन हिन में जेको आहे थोरो असांजी सुस्ती थी आहे। असां सुस्ती कई आहे ऐं कोताही ॾेखारी आहे हिन में। बाक़ी वण जेको आहे माशाल्लाह साईं भला आहिनि। पहिरें जेकर असां वैरायटी आई आहे जिन जर्मिनेशन त जाम थी आहे, नो डाउट आहे 90+ अथनि। हा, लेकिन थोरो घणो जेको आहे इहो खाद खोराक हा हिन में जेको आहे यूरिया वग़ैरह या DAP वग़ैरह असां थोरो डिले करे ॾिनो आहे, जंहिंमें थोरो जेको आहे असांजी जेको आहे ग्रोथ में बि डिले थी आहे। हा सही ॻाल्हि आहे, ग्रोथ में बि डिले थी आहे ऐं उहो हाणे ॾिसूं पिया हिन शइ खे फेस कयूं पिया। अलाह कंदो बहितर, वरी हाणे हिनखे स्प्रे वग़ैरह ॾियारे ऐं इंशाअल्लाह ताला जेको आहे हिनखे वापसि जेको आहे उन ग्रोथ वारे स्टेज ते हिनखे खणी वञिणो आहे। हा बिल्कुलु थी वेंदो आहे। जी हा, छो त जीअं पंहिंजो माण्हुनि खे मल्टीविटामिन ॾिबियूं आहिनि दवाऊं, त अहिड़े हिसाब सां सप्लीमेंट्स सप्लीमेंट, त उहे सप्लीमेंट साॻियां काटन माना हिन ॿूड़ा जेके पर जंहिंमें कणक आहे, वोण आहे, सारियूं या जेके बि एग्रीकल्चर जा फसल आहिनि उन्हनि में इहे शयूं थियनि थियूं। नंबर ॿी ॻाल्हि त ही जेको बि आहे तव्हांजो इलाइक़ो या जेका ॾखण सिंध आहे उन सॼीअ में जेको आहे सो जेसिड रिपोर्टेड थियो आहे, यानी जेसिड जाम अची वियो आहे। असांजे शहदादपुर या खां पोइते वारे एरियनि में जेको आहे जेसिड कोन्हे को, हिते जेसिड आहे ऐं बिल्कुलु जेको आहे वण जा पन खाइण ख़राबु शुरू करण ते ख़राबु करे पियो। उन करे उन जे लाइ जेको तव्हांखे असां ॿुधायूं था लिखित में त हिन में कहिड़ा जेके आहिनि से केमिस्ट्री यूज़ कजे, पोइ कहिड़ी मल्टीनेशनल कंपनी जेके उन में त जीअं हिननि ते कंट्रोल थी सघे। ऐं बाक़ी ॿियो आहे त जेके विटामिन्स हिनखे ॾियणा आहिनि या जेके माइक्रो न्यूट्रंस वग़ैरह उन जे बारे में बि इंशाअल्लाह ताला तव्हांखे असां मालूमात ॾियूं था। त छो जो हीअ जेके बनियूं आहिनि उन में अच्छा हीअ तव्हांखे जेकर असां लिखित में ॾियूं त असांजो आबादगार कोन ॿुधी सघंदो। त मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त हिनखे जीअं ह्यूमिक एसिड आहे या ॿिया भाण आहिनि जेके जीअं DOP या ॿिया काफ़ी अहिड़ा भाण आहिनि जेके ॾेई सघजनि था, त जीअं ही माना ॿूटा जेके आहिनि हेल्दी थियनि, सघा थी वञनि। सो इन जे लाइ माना मार्केट में काफ़ी शयूं आहिनि, इंशाअल्लाह ताला उहे तव्हां ॾींदो तव्हांखे फसल सही थी वेंदो। बहरहाल फसल मजमूई तौर ते असांखे वणियो ऐं ख़ुशी थी जो वण जो जर्मिनेशन जेको आहे बहितरीनु थियो आहे ऐं ज़मीनूं बि हाई क्लास जूं आहिनि। हा, त हीअ जेको आहे ऐं हिन वणनि जो हिकिड़ो त छिडाई लाज़मी करणी आहे, ॿियो त कद कंट्रोल करिणो आहे। जे कद कंट्रोल न कयो त हिन जो कद तमामु घणो थींदो। ठीकु आहे डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच।